अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जो प्रोमो छो न आयो। छा तकरार ड्रामे जी किस्त कान ईंदी? हाणे नेक्स्ट जेको हफ़्तो अचण वारो आहे तकरार ड्रामो, इन में ईंदो या न, या वरी दोस्तों 2-3 हफ़्ता तकरार ड्रामो ईंदो ई कान। छा तकरार ड्रामो हिन महीने बिल्कुलु बंदि थी वियो आहे, अॻे महीने हलंदो? ऐं जेका हीअ अदाकार बि जेको नयूं अपडेटूं ॾेई रहिया आहिनि, इहे बि छा कूड़ा आहिनि? जेका मीर अपडेट ॾिनी हुई त बाबा ड्रामो ईंदो सूमर खां पोइ, छा उहे बि कूड़ा आहिनि? केरु कूड़ो आहे केरु सचो आहे, सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। दोस्तों इन खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त शायदि खुस्तो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों मां इन पोएं हफ़्ते तव्हांखे अपडेट ॾिनी हुई, पूरी 10 मिनट जी अपडेट हुई। मां उन में ॿुधायो त ज़हर ज़िंदगी ड्रामो भी 185 किस्त बंदि थी वियो, पूरो महीनो बंदि थियो हुयो। मां इहो तव्हांखे ॿुधायो, मां चयो हाणे तकरार ड्रामो भी थी सघे थो इन जे करे बंदि थियो आहे। रिकॉर्डिंग जो मसलो आहे, ॿियो एडिटिंग जो मसलो, मौसम जो मसलो, ऐं वरी इते इन खां पोइ वरी यकदमि मीर इहा वीडियो ॾिठा, वरी उन्हनि बि अपडेट ॾिनी। उन्हनि चयो त असां मथां रहिजी वञूं, असां बि अपडेट ॾेई छॾियूं। उन्हनि बि हिकिड़ो कूड़ बदूड़ हणी करे चई छॾियऊं त जेको आहे सूमर ते किस्त, सूमर खां पोइ ड्रामो हली वेंदो। ऐं तव्हां कल्ह इंतज़ारु कयो त ड्रामे जो प्रोमो न आयो, प्रोमो कल्ह अचिणो हुयो, प्रोमो न आयो। इन जो मक़सदु आहे त ड्रामो हिन हफ़्तो न ईंदो। हाणे इन में केतिरी सच्चाई आहे दोस्तों? प्रोमो अचे हा त पोइ पक थी वञे हा ड्रामो ईंदो, बहरहाल प्रोमो न आयो। हाणे ड्रामे जी पक न आहे, थी सघे थो हीउ हफ़्तो बि मतां ड्रामो न अचे। मिलंदासीं ॿी अपडेट में दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।